अस्सलाम वालेकुम। साईं मां रोशन अली सांजी मुझी बी चला मां इंजीनियर आया दरदरी यूनिवर्सिटी टंडोजा मां मुझी बी एग्रीकल्चर में चलाए मां हिन वक्त जो नंढो मुझो बिजनेस है दानियाल फूड चॉइस नाले सां दोदाई गोठ में ओरिजिनल मां असल हिन गोठ दोदाई जो ही आया जो बचपन मुझो हिते ही सॼो गुज़रियो आहे हिन वक्त भी मां हिते ही आया मां सुञातो वञा तो समाजी कारकुन जे हैसियत सां समाज जी ख़िदमत करण तो तमाम वॾी ॻाल्हि आहे बस ये करे सम्झो तो उन तरफ़ असांजो पेशकदमी आहे दोस्तनि खे चवंदासीं त दुआ बि कयो त अला करे त साबित क़दम रहूं जीअं त मां हिन पंहिंजे अहले वतन जेके भी दोस्त आहिनि सभिनी खे जेको आहे ईद उल अज़हा जूं वाधायूं उन जूं मुबारकूं एडवांस में ॾियां थो त अलाह साईं सभिनी खे ख़ुशि कंदो सभई आबाद हूंदा जीअं त साईं मुंहिंजी सिंध हिते काफ़ी दोस्त जेके आहिनि मीडिया सां तालुक़ु रखनि था उन्हनि खे थोरी घणी जेको आहे सो ईअं नज़र बि असांजी पवे थी पर मुंहिंजी सिंध ते जेको आहे जेको रिपोर्टिंग करे थो उनखे लालो अब्दुर्रहमान तुनियो मां उनखे ॾिठो आहे त बिल्कुलु अगरि जे सभई दोस्त लाले तुनिया वांगुरु जेको आहे महिनत कनि लाले तुनिया वांगुरु कमु कनि त मां सम्झां थो हीउ नंढो शहर असांजो लाड़काणो 2-2 ॾींहंनि में साफ़ सुथिरो थी वेंदो लाले तुनिया मां इहा शइ ॾिठी आहे हुनमें सचाई ॾिठी आहे जज़्बो ॾिठो आहे नेकनियती ॾिठी आहे ऐं उनजो जेको कमु आहे जेके पॉइंट्स ॾिठियूं उहे हक़ीक़ी रियल उहे मुंझल माण्हू मज़लूम माण्हू जेके आहिनि उन्हनि जो लालो अब्दुर्रहमान तुनियो जेको आहे सो आवाज़ आहे मां लाले खे सलाम पेश कयां थो लाले जी हिम्मत खे लाले जी ज़रूरत खे अलाह साईं लाले खे कामयाबु कंदो मां सभिनि लाइ मुंहिंजो ही मैसेज आहे जेको आहे सो त हर एक खे जीअणु खपंदो आहे जीअपो खपंदो आहे जेको आहे सो पर जीअण जो रस्तो इहो न आहे त सिर्फ़ु पंहिंजे लाइ जियो जीअण जो रस्तो इहो आहे त पंहिंजी ज़िंदगीअ में थोरो हिसो जेको मां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां थो त मां पंहिंजी ज़िंदगीअ में जीअण जो हिसो थोरो घणो कढी कंहिं ॿियनि दोस्तनि लाइ बि रखियो आहे पर जॾहिं मां उहो रखियो ॿियनि दोस्तनि लाइ त कुदरत वारे मुंहिंजी एतिरी मदद कई आहे कुदरत वारे उनजो सिलो मूंखे एतिरो ॾिनो आहे जो मां बयानु नथो करे सघां जॾहिं त हिकिड़े जेको आहे हक़ ऐं सचाई राह ते हलण लाइ जेको आहे सो जेको बि हुन ते हलणु चाहे थो उनजे आॾो ई रस्ता रोक हूंदी आहे उनजे आॾो ई कंडा उछलिया वेंदा आहिनि त जीअं इहो इन खां हटी टुटे था पर पोइ उते मदद केरु थो करे उते कुदरत वारो मदद करे थो जेको आहे मां सभिनि खे इहो चवंदुसि त पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं ग़रीब कंहिं ॿिए माण्हूअ जे लाइ जीअण जो थोरो 1% हिसो रखो रुॻी पंहिंजे लाइ न जियो पंहिंजे लाइ जानवर जींदो आहे पर मां सम्झां थो जानवर बि पंहिंजे लाइ नथो जीए उहो बि थोरो घणो ख़्यालु रखे थो सो घटि में घटि थोरी इंसानियत हुजणु खपंदी आहे महिरबानी।